अफ़सोसनाक ख़बर है मेहर भरिसां ॻोठ बोथरो में नामालूम हथियारबंदनि जे ॻोठ ॿाहिरां इमाम बागा भरिसां वेठल ॿिनि सगन सौटनि मथां फायरिंग। हिकु ॼणो 18 वरनि जो नौजवान काशिफ अली डहर क़त्ल ऐं अॻूणो यूसी चेयरमैन एजाज डहर जो 28 वरनि जो नौजवान पुट मेहरान डहर सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे तालका अस्पताल मेहर बदगणती जुगी हालत में लाड़काने अस्पताल नियो वियो, जॾहिं त फोती नौजवान जो लाश 2 कलाकनि खां वाक़िए वारे हंधि पयल आहे। तालके अस्पताल मेहर में सजाद डहर ॿुधायो त मुंहिंजा 2 सौट राति खां घरां निकितल हुआ, ॻोठ सां गॾु ई इमाम बारगाह भरिसां वेठा हुआ त नामालूम माण्हुनि हिक खे क़त्ल कयो, ॿिए खे ज़ख़्मी कयो आहे। असांखे ज़मीन ते वेंदड़ माण्हुनि इतलाह कयो, जंहिं बैदि ज़ख़्मी खे अस्पताल खणाए आया आहियूं। असांजे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां ज़ाती दुश्मनी बि हलंदड़ आहे। जवाबदारनि जो हिन वक़्त ताईं पतो नाहे पइजी सघियो। खबर शामिल करते हैं तालका रिपोर्टर सऊद अहमद बिताफी बलोच की रिपोर्ट के मुताबिक एसएचओ खबरा अहमद अली हालो भुट्टो के दिन रात ड्यूटी के दौरान गश्त करता है और बेहतरीन और नेक इंसान है। कुछ सहाफी दोस्त उसको तंग कर रहे हैं बगैर किसी लालच से। अल्लाह को हाजिर नाजिर कहकर मैं कह रहा हूँ, कमरा थाने पहली मरतबा ऐसा ऑफिसर लगा है, ना तो रिश्वत लेता है ना रिश्वत वालों को छोड़ता है, खुद 24 घंटे थाने पर मौजूद होता है। जायज मसले जिसका भी होता है वो फौरी तौर पर कर देता है, हल कर देता है। मैं तो कहता हूँ ऐसे लोग सदियों में मिलते हैं। सलाम हो एसएचओ खमरा अहमद अली हाली भुट्टो। हक टीवी 5 न्यूज़ के रिपोर्टर आफाक अली संजरानी की रिपोर्ट के मुताबिक शिकारपुर एसएसपी शाहदेव चाचड़ ने एसपी खमीसो मेमन के भी रिकॉर्ड तोड़ दिए हैं। साहब को शहरियों की जान माल की कोई फिक्र नहीं, सिर्फ कुर्सी अजीज़ राशि और करप्ट एसएचओज जो मर्जी करें, गरीब की कोई सुनने वाला नहीं। बच्चे के आहें सिसकियाँ खुदा के सामने तो तुमसे हिसाब मांगेंगी कि तुम हाकिम थे, तुमने क्या इंसाफ किया। शिकारपुर प्रेस क्लब पर खवातीन का एहतजाज, एसपी मिलने को तैयार नहीं, कहाँ जाएं इंसाफ के लिए। झिरक खां लखा नो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक आईजी सिंध गुलाम नबी मेमन ऐं डीआईजी हैदराबाद रेंज तारिक रज़ाक धारे जो जी हिदायतुनि ते एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जी ख़ासि हुकुम ते ठट्टो पुलिस पारां मुनशियात ॾोहनि जे आदि मुलज़िमनि गुटका इंडियन मावा ऐं मेन पुड़ी फरोशनि ख़िलाफ़ छापा मार कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी आहे। एसएसपी ठट्टो जे हुकुम ते ठट्टे, मकली, किंझर, झंपीर, गाढ़ो, घोड़ाबारी, दाबेजी, घारो, साकरो, केटी बंदर में सीआईए ठट्टो पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं करे 19 गुटका ऐं इंडियन मेन पुड़ियूं विकिरो कंदड़ करीम बख्श नोतियार, हबीब गंदोरो, हाजन लगारी, गुल हसन उर्फ गुल माशी, रहीम शाह पठान, अकरम कयो, अब्दुल लतीफ मल्ला, मोहम्मद उस्मान खास के लिए अख्तर शाह पठान, सफ़ीउल्लाह शाह पठान ऐं मंसूर हुसैन जोखियो, तैब कुंभार, मोहम्मद जुमन सोडो, वहीद शाह, शाहीन हुसैन भयारी शेख, आमिर अली राजपूत, हफीज उर्फ सोनो जोखियो, अब्दुल मजीद कुंभार ऐं दिलदार खास के लिए के 9770 पैकेट भारतीय आदाब गुटको, 4650 पैकेट गुटका मावा, 103 किलो गुटका मटीरियल तंबाकू जी पत्तीअ जो ऐं 40 पुड़ियूं ऐं 1 डॉटसन पिकअप, 1 सुजुकी पिकअप ऐं 3 मुनशियात फरोश मंजूर जाकरो, सरफराज शाह, शाहिद मल्ला सा 510 ग्राम चर्स ऐं 40 बोतलूं देसी शराब ठरे समेत गिरफ्तार कयो वियो। गिरफ्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाननि ते गुटका एक्ट, नार्कोटिक्स एक्ट ऐं नार्कोटिक्स ऑर्डिनेंस तहत अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। मज़दूर नौजवान जो एहतजाज रंग लातो। मीरपुर बठोरो खां रिपोर्ट कर रहा है गुलाब गुलचूने जो गुज़िरियल ॾींहुं अखियुनि खां मज़दूर नौजवान नादरा इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो, जंहिंजो नादरा जे बाला ऑफिसरनि नोटिस वरितो, जंहिं बैदि अॼु नादरा ऑफिस मीरपुर बठोरो जे अमले नौजवान जो मसइलो हल करे छॾियो। झिरक खां रिपोर्ट लखानो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक सिंध मलाह फोरम पारां मलाहनि जे माहीगिरनि जे आलमी ॾिहाड़े 21 नवंबर खे भरपूर नमूने मल्हाइण लाइ अलमंज़र जाम चोरो ते चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीराणी जी क़यादत में मुनक़िद कयल जलसे आम में भरपूर नमूने शिरकत खे यकीनी बनाइण लाइ सिंध मलाह फोरम जे मरकज़ी सीनियर नायब सदर ॾाॾा आदम गंदोरो, ज़िले ठट्टे जे सदर मोहम्मद अयूब मल्लाह ऐं ॿियनि पारां मकली ठट्टो, छतो चंट ऐं उन जे आसपास वारनि ॻोठनि में मलाहनि वटि पहुची जाम चोरो में मुनक़िद थियल जलसे आम में शिरकत जूं दावतूं ॾींदे मलाह अॻवान ॾाॾा आदम गंदोरो ऐं मोहम्मद अयूब मल्लाह चयो त 21 नवंबर मलाह माहीगिरनि जो आलमी ॾिहाड़ो ईद ख़ुशियुनि खां घटि न आहे, जंहिंखे भरपूर नमूने मल्हाए पियो वञे, जंहिंमें
इलाटे मां वॾियुनि गाॾियुनि जे काफ़िलनि में मल्लाह अॻवान ॾाॾा आदम गंदरो, मोहम्मद अयूब मल्लाह, अब्दुल करीम अलह बख्श मीरानी, वॾेरो मोहम्मद उर्सु गंदरो, मोहम्मद ईदन मीरबर, हाजी अब्दुल सत्तार मल्लाह ऐं ॿियनि जी क़यादत में शिरकत कंदा। मल्लाह बिरादरी खे घुर्जे त हिन ॾिहाड़े खे भरपूर नमूने मल्हाए मुनक़िद कयल जलसे में शिरकत कनि, जंहिं जूं तयारियूं पिण मुकमल कयूं वयूं आहिनि। ॿिए तरफ़ सिंध मल्लाह फोरम तालके मीरपुर साकरो जे उहिदेदारनि जी हिकु मीटिंग तालके अॻवान गुल हसन मल्लाह जी सदारत में थी गुज़री, जंहिंखे ख़िताब कंदे सेब तालके मीरपुर साकरो जे अॻवान गुल हसन मल्लाह चयो त 21 नवंबर मल्हाहनि जे ईद जो ॾिहाड़ो आहे, जंहिंजो जलसे जाम छोर में मुनक़िद कयो वियो आहे ऐं मल्हाहनि खे घुर्जे त पंहिंजूं समूरियूं मसरूफ़ियतूं ॾिहाड़े ते ख़तमु करे मुनक़िद कयल प्रोग्राम में शिरकत करे एके ऐं ॿधे जो सबूत ॾियनि।